मेरे सतनाम श्री वाहेगुरु सतनाम श्री वाहेगुरु सलोक मिला दीजा धन गुरु अमरदास साहिब जियो सबलो आपकी सेवा कयो मैं रुसनाई यो सब कुछ आवण जान यो सब कुछ आवण जान जैता है आकार जिन्हें लेखा लिखिए सो होवा परवान नानक जे को आप गणाइंदे सो मूरख गावार मिलाती जा मन कुंचर पीलक गुरु ज्ञान कुंडा जे खिंचे तय जाए नानक हस्ती कुंडे बाहरा फिर उजड़ पाए सतनाम श्री हरि सतनाम श्री हरि नानक हस्ती कुंडे बाहरा फिर उजड़ पाए गुरुकारी साध संगत जी प्रेम सांझ को सतनाम श्री हरि वाहिगुरु अज बाणी है टी पातशाही धन गुरु अमरदास साहिब जी ये सब कुछ आवण जान है जेका है आकार जिको पाण आकार ॾिसी रहिया आहियूं जेकी दुनिया ॾिसी रहिया आहियूं कोई भी जीव जंतु जे स्थिर कोन्हे को अचण ऐं वञण कोई नियम आहे कोई भी पंहिंजी आयु आजीवन न ॾेखारे आयो आहे धन गुरु अमरदास साहिबन असांजी उमिरि जे मथां असांखे वीचार बख़्शिश कयो आहे जेकी असांखे आयु बख़्शिश थी आहे कंहिंजी 60 आहे कंहिंजी 65 आहे कंहिंजी 70 आहे 75 आहे कंहिंजी घटि आहे गुरु महाराजन चयो आहे कि हर कोई हिते अस्थिर आहे स्थिर कोन्हे अचण ऐं वञण सभिनी सां लागू आहे लेकिन जेतिरो समय असांखे गुरु नानक साहिब हिन युग में ॾिनो आहे असां वेंदे वेंदे कहिड़ो कार्य कयूं था ऐं कहिड़े कहिड़े कार्य में गुरु महाराज जी प्रसन्नता आहे जिन्हें लेखा लिखे सो हुआ परवान गुरु त हमेशा असांखे सची राह ॾेखारींदा आहिनि सचो मार्ग बख़्शिश कंदा आहिनि लेकिन असांजो मन एतिरो चंचल आहे कंहिंमहिल असां राह भटकी पवंदा आहियूं ऐं छा कंदा आहियूं नानक जेको आप गणाईंदे सो मूलक गवाह गणाईंदे मतिलब सां पंहिंजे पाण खे ॾाढो वॾो सॾाईंदा आहियूं सभु कार्य पंहिंजे मथां खणी वेंदा आहियूं धन गुरु अमरदास साहिबन जो मुंहिंजी नज़र में मूर्ख ऐं गवार आहे मन कुंचर पीला गुरु ज्ञान कुंडा जे खिंचे ते जाए गुरु जे दर ते हर हिक मंजिल आहे हर हिक सवाल जो जवाब मिलंदो आहे यानी कि धन गुरु अमरदास साहिबन असांखे अज वचन साहिब बख़्शिश कयो आहे कि नानक हस्ती कुंडे ॿाहिरां फिर उजड़ पाए वॾियूं वॾियूं हस्तियूं वॾा वॾा योद्धा संसार मां खाली हथ विया के नेकी कराए विया के बदी खणी विया यानी कि धन गुरु अमरदास साहिबन वचन साहिब बख़्शिश कयो आहे जेतिरो वक़्तु परमात्मा असांखे हिन युग में ॾिनो आहे उहो ही कार्य कयूं जंहिं कार्य में सतगुरु दाता जी प्रसन्नता हुजे ऐं असांजे वञण खां पोइ बि उनजो फल असांजे परिवार खे असांजे
ਭੁਲਕੇ ਮਿਲੇ। बोल गुरु नानक देव की, साच दरबार साहिब की।